नाज़रीन, कराची के जिना ग्राउंड ते PDM तहत पीपल्स पार्टी की मेज़बानी हेठ थियल जलसे में वडे अंग में अगवाणन ऐं कारकुननि शिरकत कई। उन मौके ते कारकुननि आवाज़ जे रिपोर्टर महताब शर सां कहिड़ा वीचार वढिया आहिनि, अचो त ॾिसो। हिकिड़ो तारीख़ी जलसो आहे ऐं हिन वक़्तु लखनि जी तादाद में माण्हू बीठा आहिनि। इहे सबूत ॾियनि था त जेका न्याज़ी गवर्नमेंट आहे इहा फेल थी चुकी आहे। हर माण्हू हिते हिन वक़्तु पंहिंजो पाण हिन जलसे में शरीक थियो आहे। ये PDM जो जलसो हिकिड़ो सेकंड जलसो आहे। फर्स्ट जलसो गुजरांवाला में तव्हां ॾिठो, हे ताक़त जो मुज़ाहिरो अपोज़िशन जा या 11 पार्टियूं गॾु थी उन इंशाअल्लाह ताला जेके 2 सालनि जे अंदरि जे पाकिस्तान जी जेल बनी छॾी आहे हिन न्याज़ी गवर्नमेंट। तव्हां महांगाई ॾिसो, डॉलर ॾिसो, सोन ॾिसो, ॿियूं आम शयूं ॾिसो, किथे वञी पहुतियूं आहिनि। इंशाअल्लाह ताला ये PDM जा जलसा कंटिन्यू थींदा ईंदा, पर असां न्याज़ी गवर्नमेंट खे हाणे ईअं न छॾींदासीं। हे अवाम असां सां गॾु आहे। ही अॼु जो तारीख़ी जलसो या निशानदेही है, ये फतेह है पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ऐं पाकिस्तान की गरीब आवाम जी, तो वो जल्दी इमरान गवर्नमेंट के घर बेड़ो कंदा। असां इन जलसे के इंशाअल्लाह माज़ी खां जेके भी जलसा थिया आहिनि भरपूर थींदा रहिया, पर ही जलसो मिसाली हूंदो। सॼो शहर खचाखच माण्हुनि सां भरियल आहे। असां न्याज़ी हुकूमत खे इहो मैसेज ॾियणु चाहियूं था त वधीक तूं न रही सघंदे, तोखे रहण जो को हक़ न आहे, तूं हिकिड़ी बि डिमांड पूरी न कई आहे। असांजो हिकु ई मुतालबो आहे त ही जेको आहे सिलेक्टेड वज़ीर आज़म खे हाणे घर वञणु खपे, छो जो हिनखे का एहसास का हमदर्दी उईं ई न आहे। हम इस हुकूमत को भगाने आए, गो न्याजी को हमें माफ़ कर दे न्याजी, हम थक गए हैं आपकी हुकूमत से। गरीब अवाम बेचारा मर रहा है आज। हम लोग ने बोला अच्छा बंदा है, बोला हम लोग का नजरों में अच्छा बंदा नहीं है। क्यों? गरीब बहुत रो रहे हैं, गरीब परेशान है, न कारोबार, न कोई काम, न कोई धंधा। हम लोग ने बोला इमरान खान नवा पाकिस्तान बनेगा, बोला पाकिस्तान नहीं बनाया गरीबों का लिए। जो जलसो जो उन्होंने साबित करे ॾेखारींदो ऐं न्याज़ी हुकूमत गवर्नमेंट के जो असर उनके खत्म करे ही रहंदासीं। असां बिलावल भुट्टो को लीडर देखना चाहते हैं, इसलिए हम लोग सब जमा होते हैं कि हमारा बिलावल भुट्टो आए और सब गरीब लोगों की मदद करे, क्योंकि जो अभी हुकूमत चल रही है लोग रोटी नहीं पूरी कर सकते। कोरोना से लोग कम मर रहे हैं, लेकिन गुर्बत और भूख से लोग ज्यादा मर रहे हैं। हम ये बिलावल को आने वाला वजीर आजम देखना चाह रहे हैं। इनके पास कोई पॉलिसी नहीं है। गरीब तबको तो वही पुटते पियलो, पर कारोबारी तबको भी उनके पिटे रहियो आहे। हू हर कैटेगरी जे माण्हुनि जे जज़्बातनि सां खेॾियो आहे। हुन कूड़ो नारो हणी त मां पाकिस्तान में तब्दीली आणींदसि। कहिड़ी तब्दीली आहे? न्याज़ी वाकई गो थींदो ऐं असांजो चेयरमैन साहब ही जेको अॼु पंहिंजो जलसो रखियो आहे, इंशाअल्लाह असीं इनखे कामयाब कंदासीं ऐं कामयाब थी चुको आहे। ऐं इन समुंड के जेकॾहिं तूं छेड़ंदे त मां सम्झां थी त तूं कोन बची सघंदे। त इमरान खान तव्हां जे पार्टी खे ख़त्म करण जी कोशिश कई पे, सिंध मां न बल्कि पूरे पाकिस्तान में अवाम आई आहे, छाकाणि त उन्हनि जी दिलनि में भुट्टो ज़िंदा आहे, बेनज़ीर ज़िंदा आहे ऐं असां उहे असांखे बिना लालच जे असां उन्हनि खे वोट ॾींदासीं। लखनि जी तादाद में माण्हू हिते आहिनि। इंशाअल्लाह ताला हे हिकु गो न्याज़ी गो इंशाअल्लाह ताला सिलेक्टेड वज़ीर आज़म इंशाअल्लाह ताला हे न हूंदो।